प्रिय विद्यार्थियों, हूंदराज दुखायल जी लिखियल कविता न रोक राणी पाण करे रहिया आहियूं। उन जा बाक़ी लास्ट जा 5-7 बंद बाक़ी आहिनि। कल्ह ताईं पाण जेको पढ़ियोसीं उन में शाइर ॿुधायो त हिक जेॾा साथी अगरा वेंदा थी, माना देश जे सदके जेका इहा कविता लिखियल आहे, देश जे सदके मूंखे पंहिंजो फ़र्ज़ु पालण ॾे ऐं मुंहिंजो मोहबत जेका आहे उहा पंहिंजे लेखे आहे, पर देश जे सदके मूंखे पंहिंजो कर्तव्य निभाइणो आहे। त उन जे बारे में चए थो, हिक जेॾा साथी अगरा वेंदा थी, मूंसां गॾु जेके मुंहिंजा साथी आहिनि उहे अगरा थी वेंदा, माना उहे मूंखां खटी वेंदा। उहे देश जे लाइ तन मन धन पंहिंजी जान न्योछावर करे थींदा, कुर्बान करे छॾींदा। देश जे सदके पंहिंजो सिर बि कुर्बान कंदा। टोक हणी चवंदा ऐं उहे मूंखे टोकूं हणी करे चवंदा त तोखे छा थी वियो जो तूं घर में रहिजी विए, इन करे ए राणी तूं मूंखे न रोक, मूंखे देश जे लाइ। इहा पॉइंट पाण कल्ह करे चुकासीं। अॼु कंदासीं सर्तियूं तुंहिंजूं पिणु खूबूं कुंदियूं बिण बिण, तुंहिंजूं पिणु खूबूं कंदियूं बुण बुण, रोज़ इशारनि सां तंग कंदे कामण न रोक मुंहिंजी। माना तुंहिंजूं जेके साहेड़ियूं आहिनि उहे पिणु तोखे इशारनि सां तोखे चवंदियूं त तूं पंहिंजे राणी खे न वञणु ॾे, तूं उनखे इते ई रोके छॾ, पर मूंखे त उते वञिणो ई पवंदो। सर्तियूं तुंहिंजूं पिणु खूबूं कंदियूं बुण बुण, उहे जेके आहिनि उहे बुण बुण कंदियूं, पंहिंजो पाण में सुसपुस कंदियूं। बुण बुण माना सुसपुस कंदियूं ऐं तोखे मूंखे वञण जे लाइ रोकींदियूं। रोज़ इशारनि सां तंग कंदे, रोज़ इशारनि सां तोखे कंद कंदे ऐं कामिनी पंहिंजे अखियुनि जे इशारनि सां तोखे चवंदियूं त तूं उनखे न वञण ॾे, पर मूंखे त वञिणो आहे। तोखे इहा ॻाल्हि हीअं में पंहिंजे दिलि में सम्झणु घुरिजे। पोइ ॿुधाए थो त वीर पति जिन जा सोभ करे वरंदा, इम्पॉर्टेंट अथव। हिन में अथव त जिन जा वीर पति हूंदा, जिन जा पति माना जिन जा हस्बैंड, जिन जा प्रेमी जेके आहिनि उहे बहादुर हूंदा, उहे घर में न रुकंदा ऐं उहे जीत हासिल करे ईंदा, पंहिंजे देश खे आज़ादु करे पोइ मोटंदा। तिन जेॾिन जा मज़ा तोखे विह लॻंदा, न रोक मुंहिंजी। मतिलबु जिन जा पति जीते ईंदा, सोभक हासिल करे ईंदा, तिन जेॾिन जा मज़ा, उन्हनि तुंहिंजी सखियुनि साहेड़ियुनि जा, उहे पंहिंजे वर ते, पंहिंजे घोट ते उहे छा कंदियूं, गर्व कंदियूं ऐं उहे पंहिंजो विजय जी ख़ुशी मनाईंदियूं। त तोखे विह लॻंदा, पर उहे तोखे विह लॻंदा, विह माना ज़हर जे समान लॻंदा। छो जो तो मूंखे रोके छॾियो, मूंखे देश जे सदके वञणु न ॾिनई ऐं मां घर वेही रहियसि ऐं मुंहिंजा जेके साथी आहिनि उहे देश खे आज़ादु करे, सोभ हासिल करे, जीत हासिल करे वरंदा, त तोखे उन्हनि जी सोभ जेका आहे तोखे न वणंदी, उहा ज़हर समान थी लॻंदी। छो जो तुंहिंजो जेको पति आहे उहो घर में ई वेठो रहियो मुंहुं छिपाए करे। अॻिते ॿुधाए थो त राणी थी सुॼाण छॾ नाहक छिक ताण, ए राणी तूं सुॼाण थी, माना सम्झवान थी, ॿुद्धिवान थी। अजायो मूंखे छिक ताण कशिश जे करे न रोक, मोकल ॾे त मरा मुल्क मिठे जे कारण, मूंखे मोकल ॾे, ख़ुशी ख़ुशी मोकल ॾे त मां पंहिंजे मुल्क जे कारण मरां ऐं मरी करे उन जे मथां जान न्योछावर कयां, पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियां। पोइ ॿुधाए थो त साब पई आजी कामण थी राजी, साब पई आजी, हाणे तूं मूं ते राज़ी थी। साब पई माना मुंहिंजा जेके पोरिया आहिनि तो मूंखे ख़ुशी ख़ुशी मोकल ॾिनी आहे, इन ई करे त मां साब पई माना उहे पोरिया सफल थी विया ऐं तूं मूं ते राज़ी थी वई आहीं। ऐं मोह बॻो हारे, मुंहिंजो जेको तो में मोह हो ऐं तुंहिंजो जेको मुंहिंजे मोह हो, हिक ॿिए जो मोह जेका आहे उहो ख़तमु थी वियो आहे। फ़र्ज़ु खटी भाॼी माना कर्तव्य जेका आहे उहा जीत हासिल कई आहे, माना मोह ऐं मोहबत जे अॻियां जेको कर्तव्य आहे उहो वॾो साबित थियो ऐं उन जीत हासिल कई ऐं मूंखे तो वतन जे वञण जे लाइ ख़ुशी ख़ुशी राज़ी राज़ी छुटी ॾिनी आहे, मोकल ॾिनी आहे। नेठि दुखायल वियो वीर न पुठ ते पियो,
हीउ जेको शाइर आहे दुखायल, उहो राष्ट्रकवि मां शुरूअ में ॿुधाए चुकी आहियां। तमामु घणी उन जे मन में जेका आहे राष्ट्र जे प्रति भक्ति भावना, प्रेम भावना, कर्तव्य भावना भरियल आहे ऐं लिखे थो त नेठि हुन पंहिंजे राणीअ खां मोकल वरिती। दुखायल जेको आहे हिन जो उपनाम आहे हूंदराज। दुखायल नालो अथसि। दुखायल हूंदराज जो उपनाम आहे। तसवुफ़ जेको उनखे उपनाम जेको चइबो आहे। त नेठि दुखायल वियो वीर न पुठ ते पियो, उहो बहादुर कवि जेको पंहिंजे पाण लाइ चवे थो त मां पुठ ते न पियुसि ऐं मां देश जे लाइ निकिरी निर्वार थियुसि। भारत माता जो खीर सजायो थियो ऐं भारत माता जो जेको मूं खीर मुंहिंजे लिङनि में पियल हो उहो सजायो थियो ऐं तो मूंखे ख़ुशी ख़ुशी मोकल ॾिनी। चवण जो मतिलबु इहो ई आहे सॼी कविता में त न रोक राणी हूंदराज दुखायल जेको आहे, हूंदराज लीलाराम दुखायल जेको आहे उहो देश जे लाइ मरी मिटिजणु चाहे थो, देश खे आज़ादु करणु चाहे थो, पर उन जी जेका राणी आहे उनखे मोकल कोन थी ॾिए त उनखे अठसठा ॾेई करे ऐं उनखे सम्झाणियूं ॾेई करे उहो निकिरे थो ऐं हू देश खे लाइ मरे थो। ऐं सचपच थियो बि ईअं। हू देश जे आज़ादीअ ख़ातिर लड़ियो ऐं आज़ादीअ ख़ातिर सॼी उमिरि पंहिंजी ज़िंदगी उन जे लाइ मेरी मिटिजियो ऐं उन जे लाइ कमु आयो। त इन में इहो अॼु पूरी थी आहे कविता। इन में जेके आहिनि क्वेश्चन्स हिन तरह सां आहिनि। हिन में जेके अभ्यास जा जेके क्वेश्चन पुठियां लिखियल आहिनि, जीअं जेके हवाला अचनि था त उहे त तव्हां यादि कजो ई। जीअं हिन में लिखियल आहे देर न वीर करे दिलि न अधीर थिए, माग रसण जे करे हर तदबीर करे। इहो जेको हवालो आहे उहो तव्हांखे खोले सम्झाए लिखो त घर में तव्हां कापियुनि में नोट्स ठाहियो ऐं कॾहिं कॾहिं अगरि हफ़्ते में हिकु दफ़ो या 15 ॾींहंनि में हिकु दफ़ो अचण जो मौक़ो मिलेव त भले अची करे मूंखां चेक बि कराए सघो थियूं। ॿियो आहे फ़र्ज़ु मोहबत जो आहे सचो नातो, महल करे थियनि था हिक ॿिए जो राखो, वीरपति जिन जा सोभ करे वरंदा, तिन जेॾिन जा मज़ा तोखे वियो लॻंदा। त इहे जेके टे हवाला त पुठियां अभ्यास में लॻल आहिनि, पर इन खां सवाइ बि जेके आहिनि तव्हांजा अंदरां बि हवाला पुछी सघजनि था ऐं इहे जे पुठियां वारा जेके अभ्यास आहिनि इहे त तव्हांखे करणा ई करणा आहिनि। अंदरियूं जेके हिन में हवाला आहिनि उन्हनि में बि जेके महत्वपूर्ण आहिनि, जेके इम्पॉर्टेंट आहिनि उहे तव्हां चङी तरह सां पढ़ंदियूं अचिजो। हिन में क्वेश्चन आहे ॿियो त नौजवान केॾां वञण जी मोकल ऐं कंहिंखां थो घुरे, मुल्क कहिड़ियुनि मुसीबतुनि में फाथल हो, मोहबत ऐं फ़र्ज़ जो पाण में कहिड़ो नातो आहे, नौजवान आज़ादीअ जी जंग में शामिल न थियो त संदसि महबूबा खे कहिड़ा ताना सहणा पवंदा। त इहे जेके आहिनि क्वेश्चन्स आहिनि। हिन में जेको नंढा क्वेश्चन आहिनि पेपर जी त खैर पैटर्न त तव्हांखे आहे ई ख़बर त 5 मार्कुनि जो जेको आहे हवालो ठहंदो आहे, 5 मार्कुनि जो नंढो सुवाल ऐं 10 मार्कुनि जो जेको आहे हिकु वॾो क्वेश्चन पुछियो वेंदो आहे। त हिन कविता मां हिकु वॾो क्वेश्चन जेको थींदो उहो हीअं थींदो, मोहबत ऐं फ़र्ज़ जी अहमियत विषय ते तव्हां पंहिंजा वीचार ज़ाहिर कयो ऐं मोहबत ऐं फ़र्ज़ जी अहमियत कविअ कहिड़ी रीति ॿुधाई आहे। त सॼी कविता जो हिकु तरह सां सार अची वेंदव हिन कविता में। त इहो थियो अॼु न रोक राणी चैप्टर कविता जंहिंजे बारे में असां पाण ॼाण हासिलु कयासीं। इन खां पोइ जेको आहे नेक्स्ट थींदो तस्वीरूं। उहा तमामु नई कविता आहे। इहा नेक्स्ट पीरियड में जॾहिं पाण पढ़ंदासीं तॾहिं खणी ईंदासीं। त फ़िलहालु हिन जा जेके क्वेश्चन्स आहिनि अभ्यास जा इहे तव्हां नोट्स जे रूप में तयारु कंदियूं वञो ऐं उहा कापी जेका आहे सुरक्षित रखो ऐं मूंखां चेक कराए वञो। तॾहिं बि तव्हां कॉलेज में अचो हिकु ॾींहुं डिसाइड करे त मां तव्हांखे उहे रखे वञिजो। पोइ 2 ॾींहंनि खां पोइ या 4 ॾींहंनि खां पोइ अगरि मां वांदी हूंदसि त तव्हांखे उहो ॾींहुं महिल ई चेक करे ॾेई छॾींदसि।